सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वअब्शिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। नहनु औलियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फ़ीहा मा तश्तही अन्फुसुकुम वलकुम फ़ीहा मा तदऊन। नुज़ुलम मिन गफूरिर रहीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। ईमानी जज्बे सां दिल जी गहराइन सां ऐं वॾे आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिक अला जमील अंबिया वल मुरसलीन
वाला आलिम वसहाबिम वालु बैतिम वज़ुर्रियातिम अजमईन। अजीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गों भाइरो, वदन भागने बख्तन वारा आयो तवी समूरा। जो सुबह को वठी शाम जे न पर ताईं अल्लाह ताला ताके कुरान शरीफ जी ज़ियारत सां गॾोगॾु कुरान शरीफ जे ॿुधण जो मौक़ो नसीब फरमायो आहे। दुआ है अल्लाह ताला तां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अज़ीज़ाने गिरामी, ओ मुझा भाइरो, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल ऐं करम सां असां सब मुसलमान आहियूं। सब प्यारे नबी मोहम्मद करीम जा गुलाम आहियूं। सभिनी कलमो भरियो आहे, पढ़ो दसल कलमो सब ला इलाहा, पढ़ो वॾे आवाज़, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह ताला तां असांखे इन वॾी नेमत सां नवाज़ियो आहे। अल्लाह जो वास्तो तो बिरो साहब, ओ मक्सी साहब, ओ मुगेरी साहब, मेहरबानी फरमाए न कलमे जो पाण में कदर पैदा कर। मेहरबानी फरमाए सोने नबी मोहम्मद करीम जी गुलामी जो कदर पैदा कर। इं न थे जो क़यामत जे ॾियारे कलमे जी बेकदरीअ जे करे प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामीअ जी बेकदरीअ जे करे रत जा फड़ा वेठारो। अज अफ़सोस सां चवणो थो पए, मुसलमान कलमे जी बेकदरी करे रहिया आहिनि। अज अफ़सोस सां चवणो थो पए, मुसलमान प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामीअ जी बेकदरी करे रहिया आहिनि। नमाज़ पढ़ण लाइ तयार न आहिनि, मस्जिद शरीफ में अचण जे लाइ तयार न आहिनि, कुरान शरीफ जे ॿुधण लाइ तयार न आहिनि, कुरान शरीफ जे समझण लाइ तयार न आहिनि, कुरान मजीद मथां अमल करण लाइ तयार न आहिनि। ओ मुसलमानो, शैतान जे धोखे में न अचो। मां मोदबाना तव्हांखे गुज़ारिश करण आयो आहियां, हे झूठे जो जहान आहे, अॼु आहियूं सुभाणे न हूंदासीं। असुल जिंदगी असां तव्हांजी आख़िरत वारी आहे, जन्नत वारी आहे, जंहिंजे लाइ नबी ने फरमायो ला ऐश इल्ला ऐशल आखिरह। असुल असांजे लाइ आराम में फरदात जन्नत में आ, तंहिंजे करे हुन जिंदगीअ जे लाइ तयारी कयो।
अल्लाह जे कुरान सा प्यार क्यों प्यारे नबी मोहम्मद करीम जी सूरत सीरत अपनायो हाँ हाँ मस्जिदन के आबाद क्यों नमाज़न जा पाबंद बणजी वञो गुनाहन खुम पाण के बचाईंदा वञो त अल्लाह तांगे दुनिया में भी आबाद शादाब रखे त आखिरत में भी सोन जे बंगलन जो वारिस मालिक बणाई छॾे असां त हिते महिमान थी आया आहियूं दुनिया में बटन घड़नि जे लाइ अलाए छा थी वियो आहे दुनिया खे हर माण्हू बस दुनिया जी मोहबत में मस्त थी वियो आहे अल्लाह विसरी वियो आहे रसूल विसरी वियो आहे क़ुरान मजीद विसरी वियो आहे नमाज़ यादि ई न आहे मस्जिद जो हया ई न आहे मां हिकिड़ी जाइ ते जलसे ते मूंखे उतां जे ॻोठ वारनि चयो चई साईं राग ते ॻाल्हायो एडी ज़ुल्म जी इंतहा साईं नमाज़ त नथा पढ़नि मुस्लमान सॾाइण वारा कलमन भरण वारा मस्जिद में त नथा अचनि प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी जी दावा करण वारा कुरान शरीफ तो बुधण लाइ तैयार न आहिनि पर साईं एतिरा त बेहया थी चुका आहिनि ॻोठ वारा जो शलन कंहिंजी शादी ते ॻोठ में महीनो अॻ में वॾी डेग घुराए उन में काड विझी करे गाना था हलाइनि एडे वडे आवाज सां गाना था हलाइनि जो न मस्जिद जो हया था करनि न नमाज जो हया था करनि न क़ुरान जो हया था करनि असां साईं मस्जिद में नमाज में हूं एडो आवाज राग जो बुलंद लॻो पियो आहे जो जमायती वेचारा भुली था वञनि आवाज पेशमाम जो नथा ॿुधी सघनि एडो राग जो आवाज बुलंद लॻो पियो आहे असां ॿ टे दफ़ा विया आहियूं ॻोठ वारनि उन्हनि रागींदड़नि खे चवंदा त यारो हे छा था कयो छो था राग हलायो छो था साज़ हलायो जेकॾहिं हलायो था नथा मुड़ो त घटि में घटि नमाज़ जे टेम ते क़ुरान जे तिलावत जे टेम ते ॿारड़ा जंहिं वक़्तु पढ़ंदा उन टेम ते त बंदि कयो पर हे मुस्लमान सॾाइण वारा हे कलमन भरण वारा हे प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी जी दावा करण वारा जवाब में चवनि था त मुलो वञो असांजो मथो न खाओ असां ख़ुशी न कयूं या मस मस त असांखे ख़ुशीअ जो मौक़ो मिलियो आहे साईं असां इलाज करे करे थकी पिया आहियूं पर हे राग जे आवाज़ खे बंदि करण लाइ तैयार न हर ॻोठ में इहो हाल आहे को मस्जिद जो हया न आहे का नमाज जो ख्याल न आहे क़ुरान शरीफ जी तिलावत जो ख्याल न आहे बचड़ा वीचारा नंढड़ा मस्जिद में क़ुरान था पढ़नि हे राग जो आवाज़ बुलंद कयो ट्रैक्टरनि वारनि बि किनो करे छॾियो वॾे आवाज़ सां पिया राग हलाईंदा पिया गाना हलाईंदा पिया साज़ हलाईंदा बननि जे मथां वरी पोरणियूं था करनि त फसलनि में बरकत न आहे ओ पागलऊ फसलन जे मथों अल्लाह जी लानत दा वसरायो कीअं फसल में बरकत थी जेकॾहिं फसल में बरकत चाहियो था त क़ुरान मजीद जे आवाज़ खे बुलंद कयो इन क़ुरान मजीद जे आवाज़ ते रहमत भी आ त बरकत भी आ तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दि लियकून लिल्आलमीन नज़ीरा वॾे आवाज़
वमन तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वहुवा अला कुल्लि शैइन कदीर। बरकता कुरान मजीद जे आवाज अफसोस चवणो तो बे दुकान वारा भी रणियुंदा कन सही बरकत नाही। पागल सजो ॾींहुं राग दुकान में हलायूं वेठो आ, बरकत थे तो थे याद। घरन वारा रणियुंदा कन सही घरन में बरकत नाहे। ॾींहुं रात घरन में राग हली रहियो आहे, साज़ हली रहियो आहे, गाना हली रहिया आहिनि, किथां बरकत अचे। ओ चगरे वो पागल वो मस्तान जे करें तांगे घरन में, जे करें तांगे दुकानन में, जे करें तांगे फसलन में बरकत घुर्जे दी तो कुरान मजीद जे आवाज के बुलंद क्यों। अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। अज केड़ा इरादा क्यों इंशाल्लाह राग को बाइकाट करा। इरादो पक्को कन कचो। अलाए शादिया मुसलमानन खे कुरान मजीद न तोड़े रागन में दिल फासाए वही रहा, गानन में दिलियों फासाए वही रहा, साजन में दिलियों फासाए वही रहा। अज इहो ही रोइणो रोंदा जो इन साज़ ऐं गानन जे करे कुरान मजीद भी दिल ते असर नथो करे। हे कुरान मजीद बुधी वरी राग तो बुधी बेहया व बेशरम हया नथो थई। हाणे कुरान मजीद बुधी आए वरी राग तो बुधे। अलाए छो माण्हू ईअं थप्पड़ चूसंदी पिया आहिनि, अलाए छो ईअं मुल्तानी गेतला थी पिया आहिनि, अलाए छो माण्हू ईअं मुनाफ़िक़ बणिजी आहिनि जो हेॾो कुरान मजीद ॿुधी वरी साज़ था ॿुधनि। अॼु त मुसलमाननि जे हाल जे मथां रोअण थो अचे। अलाए छा थी वियो आहे। मुसलमान टच मोबाइल में वाइज़ भी रखियूं वेठा आहिनि, कुरान भी रखियूं वेठा आहिनि, वरी राग ऐं साज़ फिल्म ऐं ड्रामा भी रखियूं वेठा आहिनि। ओ मुसलमानो मरी अल्लाह के केड़ो जवाब ॾींदो। हाली त अल्लाह दुनिया जे जहान में प्यारे नबी मोहम्मद करीम जी दुआ जे सदके रहम करे वरी तो रहम करे। शुद्ध मुझे प्यारे नबी मक्के में तां जे लाए रोई रोई दुआऊं घुरियूं। मुझे प्यारे नबी काबे जे तवाफ में रोई रोई तां जे लाए दुआऊं घुरियूं। मुझे प्यारे नबी सफा मरवा जे रोड में रोई रोई तां जे लाए दुआऊं घुरियूं। मुझे प्यारे नबी हाँ हाँ हजर अस्वद के बोसा ॾींदे रोई रोई तां जे लाए दुआऊं घुरियूं। मुझे प्यारे नबी मकाम इब्राहिम ते नफल पढ़दे तां जे लाए दुआऊं घुरियूं। मुझे प्यारे नबी आबे ज़मज़म वारे कुआं ते भी रोई रोई तां जे लाए दुआऊं घुरियूं। मुझे प्यारे नबी हाँ हाँ गारे रा में रोई रोई तां जे लाए दुआऊं घुरियूं। मुझे प्यारे नबी ताइफ जी भरी बाजार में पत्थर भी खादा, पांजे जिस्म मुबारक के रत मुबारक दा लहू लुआन भी बनायो। पो भी तां जे लाए रोई रोई दुआऊं दा घुरियूं।
तासा जे लाए पार दूं दाखल मुझो प्यारो नबी गारे सोर में तासा जे लाए रोई रोई दुआऊं गुरूं मुझे प्यारे नबी मस्जिद नबी में मदीने शरीफ में तासा जे लाए रोई रोई दुआऊं गुरूं मुझे प्यारे नबी हाँ हाँ पजगाना नमाज में तासा जे लाए रोई रोई दुआऊं घुरदा रहा पर तहज्जुद वारी नमाज में भी तासा जे लाए रोई रोई अल्लाह के पार तू कंदा रहा फतहज्जद भी नाफिलतल लक असायबसक रब्बुक मकामम महमूदा पिछाड़ी मेराज वारी रात भी अल्लाह जे रूबरू ज़ियारत कचहरी में नबी सैयद रोई सुम्मदमा वददल्लाह फकान काब कौसैन औ अदना वदे आवाज ईमानी जज्बे सा फरमाए सुब्हानल्लज़ी यसरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर वदे आवाज़ मेराज वाली रात में नबी सही रोई थी अल्लाह फरमायो मुझा प्यारा नबी तो खुशी जो वक्त रोण जो दन और नबी सही जाश का सदान वारो नबी सही जा उम्मती सदान वारो कलमा भण वारो मुसलमान पान के सदान वारो नजर क्यों प्यारे नबी जे प्यार जे तरफ केडी दसाना मोहब्बत जो साईं फरमायो मुझा अल्लाह बराबर खुशी जो वक्त पर मुके पंजी उम्मत जो फिक्र खादियूं तो वने अखरन गोड़ा वैयान ओ मुझा अल्लाह मेहरबानी फरमाए मुझी उम्मत दे रहम कजा गुनाह जे करे मुझी उम्मतन जा चेहरा न फेराए जा गुनाह जे करे मुझी उम्मतन के भूलो बांदर न बनाए जा गुनाह जे करे मुझी उम्मत के ओ अल्लाह सही बाह जा मियन ॾिजा मुझा अल्लाह सही जुअन जा मियन वसाए जा गुनाह जे करे मुझी उम्मत जी जमीन जी चक्की खणाए अदा आसमान को ऊंधी न कराए जा ओ मुझा अल्लाह मुझी उम्मत जे मथो हज़रत नूह नबी जे नाफरमान कौम वारो अज़ाब बोध वारो पानी वारो न मोकिल जा रब्बे अंज़िलनी मुनज़लन मुबारका व अंत खैरुल मुनज़िलीन अन्या वदे आवाज़ अल्लाह फरमायो मुझे प्यारा नबी रो न कतब अला नफ्सी रहमा तुझो रोण मां अल्लाह के जोरे तुझे सोना नबी
अज खां बाद में मां कुरान मजीद में फैसलो तो करे छड़िया तुझी दुआउनि जे सदके तुझे रोअण जे सदके दुनिया में पयो तुझी उम्मत जे मथों रहम ही रहम कंदो मां और नाफरमानो ओ गुनाहगार वो लागत मोहब्बत रखण वारो वो बेनमाजियो मस्जिद जो हया न करण वारो याद रखो ज़ानियो शराबियो अज जे कने अल्लाह दुनिया जे जान में नथो करे वज़ाब त प्यारे नबी जी दुआन जी बरकत प्यारे नबी सोने साईं जे गोढ़न मुबारक जी बरकत जो तां जियंदा दावत ता खाइंदा पियंदा दावत बाकी याद रखो कब्र क़यामत में कोई रहम न थींदव कुल्लु मन अलैहा वयब्का वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबअय्यी आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान काडे विंदो मौत खां काडे विंदो कब्र खां कयो मस्तियूं जेके करणियूं तव कयो दुनिया में अल्लाह रहम करे तो नबी जे दुआउनि जे सदके रातुनि जो माण्हू टीवियूं हलाए वीसीआरियूं हलाए ड्रामा ॾिसी ॾिसी मोतबर थी सुम्हनि था कयो मस्तियूं मां ताज़ो फेसबुक ते वीडियो ॾिठो घर जा तहबाती टीवी ॾिसदे ॾिसदे सुम्ही पिया गैस जो चुल्हो घर में हली रहियो हो हिननि खे निंड वठी वई गैस बंद कई वई जीअं 12-1 बजे गैस बंद थींदी आहे गैस बंद थी वई चुल्हो खुलियो पियो वरी सुबुह सां 5 वगे गैस जो आई त गैस जो चुल्हे जो बटन खुलियो पियो स्विच खुलियो पियो गैस जमा थी सॼे कमरे में सीअ जे करे दरवाजा बंद हा अल्लाह अकबर कबीरा एडो दर्दनाक वाक़ियो आहे खतरनाक वाक़ियो टीवी हली रही आहे घर जा 10 भाती सभु सुम्हिया पिया आहिनि कमरो वॾो आहे गैस जमा थींदी वई अल्लाह जी ज़ात जो कसम आहे इहा गैस इन्हनि खे मुंझाए निंड में ई मौत ॾेई करे दुनिया जे जहान खां अलविदा थी करे छॾे ओ यारो पाण कुझु संभालियो सियाणा थियो अकुल कयो मस्तियूं न कयो मौजा न कयो वॾायूं न कयो तकबर न कयो गुरूर न कयो गुनाहनि में पंहिंजी ज़िंदगी तबाह ऐं बर्बाद न कयो अल्लाह जो वास्तो काॾे वेंदो अल्लाह खां इन्नहु अला रजील क़ादिर अल्लाह फरमाए थो और ना फरमानो मां अल्लाह मारे पाण ॾे घुराईंदो मां मारे कब्र में पुॼाईंदो मां अल्लाह तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ ज़ालमून सुम्मा कल्ला सौफ ज़ालमून ओ यारो केतिरी आकड़ कदो अल्लाह सां
फरमाई फी बुरूज मुशय्यद लोहन कोटन में भी पान के तवान ताल काए सगो उते भी तांगे मौत मारिंदो गुनाह करे यार न मरो रब के नाराज करे न मरो अल्लाह के कावड़ाए न मरो अल्लाह जी जात जो कसम कब्र जो अजाब खतरनाक तो आखिरत जो अजाब हाँ मशर जे मैदान जो अजाब खतरनाक तो जहन्नम जी बाय खतरनाक तो फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन। जो कुरान मजीद सचो आ केड़ा केड़ा कुरान के सचो था मने उथ मथे करो तुम्हारे अजीजो काडे विंदो मौत को हाने मां वियो हैदराबाद एडे न्यारियो हैदराबाद मां वियो मुझे अजीब वाक्य बुधायो जो हिकिड़ो नौजवान टीवी हलाए करे कमरे में बंद खिड़की अंदर ॾेई करे टीवी ॾिसदे ॾिसदे सिगरेट पींदे पींदे हिनखे निंड वठी खुदा जी कुदरत अल्लाह को एॾो न नाराज़ सिगरेट जी का चूचड़ी बाह जो बफड़ बणजी वई निंड जी हालत में उन नौजवान के बाह थी वरतो हिन भज भजा कई एडो दबाए नखे अजी गलबो चाड़ियो जो हे वेचारो डुकंदो आयो अजी दरवाजे ताईं पुगो खिड़कीअ ताईं भी हथ पुजाए न सघियो त अके ई बाहि नके कोयलो बणाए छा था सोचो यार छाजी मस्तियूं तो जाजो मूंखे ॿुधाइनि पिया रोई सही हे वेचारो भजदो आयो खिड़कीअ ताईं न पुगो तो बाहि कोयला करे छॾियो असां जे भजदा आयासीं जी छा ॾिसूं टीवी हली रही है बाहि ॿिया बबड़न हमरा पूरो थी वियो असां इहो ई तव्हांखे अर्ज़ु करण आया आहियूं यार हयातीअ ते एतबार न गुनाह न कयो राग ॿुधी न सुनो फिल्मा ॿुधी न सुनो फिल्मा ॾिसी न सुनो ड्रामा ॾिसी न सुनो खुदा जो वास्तो तो यार पान के बचायो इन रागन का इन साजन का अल्लाह जी नाफरमानन का पान के बचायो मस्जिद जो हया क्यों मदरसे जो हया क्यों कुरान जी तालीम जो हया क्यों राग जी आवाज के बंद क्यों इं न थे जो अल्लाह नाराज थी पे तहां वेठा खुशी जे लाइ सिखो रब के खुशियूं ॾियण भी आहिनि त खसण भी आहिनि अल्लाह साईं सां वॾाई न कयो रब वॾी ताक़त वारो आहे रब वॾे पावर वारो आहे अल्लाह जो नालो रहीम भी आहे करीम भी आहे पर याद रखो ओ मुंहिंजा दोस्त ओ कंबर जे इलाके वारो अल्लाह साईं जो नालो कहार भी अथो अल्लाह जो नालो जब्बार भी अथो अल्लाह शदीदुल इक़ाब जो मालिक भी आहे शदीदुल अज़ाब जो मालिक भी आहे अज़ाबुल अलीम जो मालिक भी आहे अज़ाबुल अज़ीम जो मालिक भी आहे इन्न बत्श रब्बिक लशदीद अल्लाह जी पकड़ सख्त आहे अल्लाह साईं जिन खे भी पकतो आहे उहे अल्लाह को जान छॾाए न सघिया आहिनि
अलैहिस्सलाम बिअकमिल हाकिमीन अन्नल कुव्वत लिल्लाह जमीआ कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। अञा वॾे आवाज़ सां मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मेहरबानी करे पाण संभालियो। मौत बरक गुनाह कंदे कंदे मौत आयो त हड़ हली वई। बेनमाज़ी थी करे मुआज़ त हड़ हली वई। व्याज खाई खाई मुआज़ त हड़ हली वई। अल्लाह जो वास्तो तो पाण खे गुनाहन खां बचाए भॼी वञो गुनाहन खां। जेकॾहिं तव्हांखे दुनिया आखिरत में आबाद बणजणो आहे हिन यार जी दामन खे चिबड़ो आहे। तस्मू बिल्लाह हुव मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर। वॾे आवाज़ सां ओ मुंहिंजा अज़ीज़ो मक्को शरीफ फतह थियो आहे। नबी साईं हज़रत अली के फरमायो अली ते वञी कम कर। नंबर पहिरें ते जेके भी बुत काबे में पिया आहिनि उहे ॾाए। नंबर ॿ ते जेके भी कब्रूं गैर शरई अंदाज में ठहियूं पियूं आहिनि उन्हनि खे शरीयत मुताबिक बणाए। ऐं नंबर 3 ते जेके भी साज जा सामान उहे खणी आ त मां मोहम्मद करीम पंहिंजनि हथनि सां साज जे सामाननि खे टुकर कया। छो त मां मोहम्मद करीम दुनिया मूं राग खे साज खे गाननि खे ख़त्म करण आयो आहियां। मां मोहम्मद करीम दुनिया जे जहान में क़ुरान जे आवाज़ खे बुलंद करण आयो आहियां। क़ुरान जे आवाज़ खे आम करण आयो आहियां। अना अत्लु अल मज़ो कुरान में, रहमत कुरान में, बरकत कुरान में, इज्जत कुरान में, बिनी जान जूं भलायूं कुरान में। पोइ बि कुरान नथो ओ फरमायो वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान फबई आलाए रब्बिकुमा तुक़ल्लिबान। अञा वॾे आवाज़ सां भाऊ तारिक भेजियो। अञा वॾे आवाज़ सां ओ फरमाइल्लाह अफनान फबई आलाए रब्बिकुमा तुक़ल्लिबान।
मुबारक हुजे कुरान जा आशिक अज हिते आलमन सगोरन जी जुबान में कुरान मजीद बुधो था सुभाणे इंशाअल्लाह जन्नत में खुद खुदा पान पांजी कुदरत वारी जुबान सा सूरे रहमान कुरान मजीद जुलोलियूं ताके बुधाईंदो तेजे करे हिन यार सा भाकुर पायो हिन जे चवण ते जिंदगी गुजारियो नमाज जा पाबंद थियो मस्जिदन जो हया कयो गुनाहन खो पासीरा थियो राग जो बाइकाट कयो इंशाअल्लाह ताला बई जहान अल्लाह ताजा आबाद शादाब फरमाइंदो व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।